सय्यिआत अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन आबिदुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबई दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बाबा गर्जी दुरूद पढ़ो पुट गालायो ना अलायो न चुप करे वे दुरूद पढ़ो वाली बड़ी आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बंदा ए परवरदिगार उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली
मजहब हनफिया दारम मिल्लत हजरत खलील खाक पाए गौ से आज़म ज़ेर साया हर वली। जहाँ ज़िक्र हबीब होता है वहाँ खुदा भी करीब होता है। उस महफिल में बैठने वाला बंदा बड़ा खुश नसीब होता है। हजरत बेटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद तो फरमाए थोड़ा के थोड़ा, थोड़ा के थोड़ा मूते मुहब में हार जा थर में वारी थोड़ी तहां बेघनेरा मां भलायूं भेरा गणे गणी दस के तेरा। निहायत वाजिब एहतराम बिरादरान इस्लाम मुसलमान भाइरो अजीजो दोस्तों, अल्लाह ताला जल्ल जलालहु अमर वालो जे कलाम पाक जी का आयत सगोरी अमा प्यारी जमात जे आडो तिलावत कईया। इंशाअल्लाह ताला जो तर्जुमो ऐं चंद हदीसूं अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अवा जे खिदमत में पेश करण जो इरादो आ। बरोच तहां वटा आहिनि चाहे बरोच हिते ॻोठ हे ॿार ए तहां भटी आहियो, कम त बरोचन वारा अथव। हाँ आयो तो भट्टी पर कम त बरोचन वारा यार कहीं वेठा मुंहिंजा संगती सभु अॻियां जेके आहिनि। हाँ अल्लाह जो कुरान पढ़जे त माण्हू ॿुधे न। वो बाक़ी तव्हां निंड फिटाए सीअ खां हेॾे आया हो वेठा बि आयो ऐं मश्किरियूं वरी हिन ॿारनि खे ॾिसी करे वरी पोयां बि शुरू थी विया। हिननि वरी चयो त असां कीअं रहूं। अदड़ा ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जो कलाम हिन ॿारनि वीचारनि जो ॾोह न आहे। हिन ॿारनि जी तरबियत इहा असां ऐं तव्हां जो ॾोह आहे। असीं बि हिन में शामिल आहियूं, अव्हां बि हिन में शामिल आहियो वॾा। छाजे करे त तव्हां असां ॿारनि जी तरबियत न कई आहे। जेकॾहिं तव्हां असां ॿारनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मुताबिक़ उन्हनि जे मथां मुजादा अमल करायूं, उन्हनि खे सेखारियूं, पंहिंजे घरनि में दीन जो माहौल पैदा कयूं त शायद तव्हां असां खे ही ॾींहं ॾिसणा न पवनि। जीअं पोइ तीअं क़यामत जे पाण कुर्ब ॾे थींदा था वञूं, क़यामत जे वेझड़ाइप में थींदा था वञूं। अब हिन फिके जो फिके कपड़न वाले ने को था आ इन तू हल शाबाश ओ होडे लोई वारे वट वे हले। मां त हैरान आया त अज वेचारे असा जे फकीरान मायन वेचारन नफल पड़ियो तो शुक्र जो जो बार सब गजी हेडे आया घर में सुकून हो। अज मायन भी सुख जो साह कयो हो तो ये बोली जे गीची में फट गया। आवरा पर ता ई न कयो पुत्र समझो आऊं तमा जो गोठा मनडन सा तो गले वडा त माशाअल्लाह आयो जो त वनी पोयो कंधी वती त वजान पुलिस आई घर त पहुंचो। ठीक है ना। मां नंढन सा तो गले बाबा नंढड़ा छोकरो ता चुप करे बुधो मां तमा वट तमा जो मेहमान आ। मेहमान जदी इंदो आ त उन सा गालाइबो आ, उन का पुछबो आ, उन का पानी पुछबो आ, उन के हथ दिबो आ, उन के विहारबो आ। तमा पाण में कचहरी था कयो तमा नवा मिलिया हो जा पो ता जदी आयो ही पांजा पाण में त तमा हली मां आयो त मुसा गलायो आनी न गलाए जो विच ते। हां दुरूद जमल गालाने जो टाइम अचे उन में दुरूद पढ़बो, सुभान अल्लाह जो टाइम अचे त सुभान अल्लाह चईबी। ए गालियूं अमा याद कयो तो के न कर बे बुधवे चुप
न त मां पाण सां हिकिड़ो हमराह आंदो आहे उहो एॾो त ॾिंगो माण्हू आहे जे कंहिंखे बि कन में चकु विधई न पूरो नवाब शाह गॾु कयो त कोन छॾींदो हा न त तव्हां त ख़ामोश थी वियो त वरी तूं हुनखे मूंखे चवणो न पए त तव्हांखे तकलीफ़ न ॾे ॿुधो वेही सम्झो ॻाल्हि असां तव्हांजी ग़लती कहिड़ी आहे तव्हां असांजी ग़लती इहा आहे त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन इस्लाम खां पाण परे आहियूं दुनिया जूं ॻाल्हियूं दुनिया जा मक़सद दुनिया जा वहिंवार मुजादात दुनिया जो असां लाॻापियल जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे पाण घर में कयूं था उहे घर में ॿारनि खे सेखारियूं था तूं हेॾे हिनखे हेॾे शाबाश हलिया था हलिया हेॾे मूंसां वेह हिनखे मथे विया ओ हिते मथे वटसे मथे विया आओ आओ हाय एॾे मुंहुं करे बि यार हाय शाबाश वेठो तव्हां छॾियो तव्हांखे त ॾिसे थो तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ करे वञा तव्हां सां जी मुलाक़ात तमामु घटि थी थिए पाण क़िस्मत सां मिलूं था अल्लाह पाक सभिनी खे साहिब औलाद फरमाए सभिनी खे साहिब औलाद बणाए जंहिंखे अल्लाह औलाद ॾिनी आहे अल्लाह पाक उनजी औलाद खे सालिह बनाए आमीन त चओ आमीन ते बि पाबंदी आहे सब खां अव्वल तव्हां असांजे मथां फर्ज़ आयद थिए थो त जॾहिं माण्हू निकाह कंदो आहे त निकाह छाजे करे कबो आहे हिकिड़ो त निकाह सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जी सुन्नत आहे चाहे बाबा सुन्नत आहे उन सुन्नत में अल्लाह ताला बरकत रखी आहे हिकड़ी सुन्नत जेको बि ज़िंदह कंदो मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जंहिं बि मुंहिंजी हिकड़ी सुन्नत खे ज़िंदह कयो उन टाइम ते जॾहिं मुल्क में फसाद पखड़ियल हुजे मुंहिंजे सुन्नत ते केर बि अमल न करे कंदड़ हुजे मुंहिंजे सुन्नतुनि जी बेहुरमती थींदी हुजे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो त अहिड़े टाइम ते जेकॾहिं हिक सुन्नत खे हुन ज़िंदह कयो उन ते अमल कयईं मां मुहम्मद चवां थो त उनखे 100 शहीद जो सवाब वठी ॾींदुसि घणा शहीद 100 शहीद घणा बाबा 100 शहीद जेके अल्लाह जे राह में सिर कटाइनि उन्हनि जी शहादत अल्लाह जे हुजूर में मक़बूल हुजे अल्लाह जो हबीब फरमाए थो त 100 शहीदनि जो सवाब मां मुहम्मद खां उहो वठी अचे इन जो ज़िम्मो सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खयो आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो त निकाह त पाण कयूं था पर जेकॾहिं सुन्नत ते अमल कयूं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ते अमल कजे निकाह आहे छा निकाह जी माना आहे ऐलान मक़सद छा आहे मक़सद आहे त ऐलान थिए इहे त मिसाल मां न्याणी ॾियां जंहिंखे ॾियां थो हिकिड़ो नानी ॿिया कॾहिं कंहिंखे ख़बर ई कान्हे मां ॾिनी हुन हा कई इहा ख़बर कान पवंदी त निकाह ऐलान सां थींदो माण्हू गॾु हुजनि जमो थियनि उन में ऐलान थिए सभिनी खे ख़बर पवे त हाओ ही निकाह आहे ऐं निकाह जी हिकिड़ी बरकत आहे सभिनी खे ख़बर पवंदी त उहा पंहिंजो घर वञी वसाईंदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ तव्हां असांखे हाणे ऐलान जी ज़रूरत कान्हे छो
छाजे करे ऐलान जी ज़रूरत कान्हे जो दोहलो वजंदो पाण ई ख़बर पइजी वेंदी त इहो भींग भींग चवे थो किथे न किथे कंहिंजो घर ख़राब कंदो सुभान अल्लाह था चओ ओ मुंहिंजा इन सुन्नत में इहा शइ न रख तूं भला ॻाल्हि ॿुध पोइ जेकॾहिं तोखे असुल दुआ जो ई करणो आहे दोहल सां त पोइ तूं मौलवी छो थो विहारे दोहला इहे चओ न निकाह पढ़े उन खे चओ त निकाह पढ़े ओ सोहणा एडी तव्हां असां मुस्लमान में ग़लतियूं कयूं अल्लाह जो कसम ए असां खे ग़लतियुनि जो पंहिंजो असां जे साम्हूं जेके ग़लतियूं उहे ग़लतियूं असां जे साम्हूं हाणे ज़ाहिर आहिनि मुंहिंजा दोस्तो न बचड़ा पीउ माउ जो अदब कल न वॾे जो अदब कल न कंहिं नंढे जो हया कनि न मिट माइट जो हया कनि इहा बेबरकती इहा मुंहिंजा दोस्तो बुछड़ियूं बीमारियूं फसुलनि में बीमारियूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ लख अचनि पर बरकत कान्हे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर में को सुकून कोन्हे घर अच त घर वारा पाण में विढ़िया वेठा आहिनि ॿाहिरि अच त पाण में मिट माइट हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण लाइ तयार न आहिनि आख़िरकार असां सां इहो वैल आहे छो इहो वैल इहो ई अथव तव्हां असां रसूलुल्लाह जो दीन छॾे ॾिनो छा कयो आहे बाबा दीन खां असां पुठीरा थियासीं रसूलुल्लाह जे सुन्नतुनि खे असां छॾे ॾिनो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ निकाह त सुन्नत आहे ऐं सुन्नत अहिड़ी शइ आहे हेॾे ख़्यालु कयो बस नौजवान आहियो तव्हां तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु करे ॻाल्हि ॿुधो निकाह कबो आहे चइनि सबबनि जे करे जंहिंसां निकाह थिए उन जा सबब चार हूंदा पहिरियों सबब कहिड़ो आहे ॾिठो वेंदो आहे त बाबा जंहिंसां निकाह कजे थो उहो माल वारो आहे या न माण्हू दिलि चवंदी आहे माल मिल्कत हुजे त निकाह कयां ॿियो वरी हूंदो आहे त ख़ूबसूरती हुजे त ख़ूबसूरती हुजे त पोइ उन सां निकाह कजे टियों हसब ॾिठो वेंदो आहे कहिड़े ख़ानदान जो आहे ही कहिड़े हसब सां ताल्लुक़ रखनि था इन्हनि सां मिटी माइटी कजे इहो टियों सबब आहे चोथों आहे दीन ॾिसबो आहे छा ॾिसबो आहे दीन खे ॾिसबो आहे मदीने जे साईं फरमायो आहे त तूं ॿी शइ खे न ॾिसजां तूं दीनदार ॾिसजां त मां मुहब्बत जो हिकिड़ो दानिश्वर थी गुज़रियो आहे वॾो अदीब हो वॾो शानो माण्हू तमामु वॾो शाइर माण्हू ऐं तमामु वॾो माण्हू उन जो नालो अबुल असवद छा नालो बाबा अबुल असवद हिकिड़े ॾियारे पंहिंजे माइट पंहिंजे घर वेठो आहे बचड़नि खे पाण सां पुटनि खे विहारे उन बचनि खे चई पीउ माउ जो बच्चन जे मथों थोरो हूंदो आहे पीउ माउ जो पंहिंजे औलाद जे मथों चुप करे पीउ माउ जे मथां थोरो हूंदो आहे एहसान हूंदो आहे ऐं बच्चा मञीदा आहिनि त अबे अम्मा जो थोरो आहे उहो अबुल असवद थो चवे पंहिंजे बच्चन खे त अबा मां तव्हांजे मथां त थोरो मुंहिंजो आहे पर पीउ माउ जा थोरा ॿार ॼणण सां बचे जे मथां ज़ाहिर थी वेंदा आहिनि पर मुंहिंजा बचड़ो मां अबुल असवद जो पैदा पोइ थिया आहियो अबा तव्हां सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि परेशान त कोन था थियो तव्हां पैदा बाद में थिया हो तव्हां बाद में पैदा थियो त मुंहिंजो त तव्हां ते थोरो आहे पर अव्हां पैदा ई कोन थिया हुयो तव्हांजे ॼमण खां अॻे मुंहिंजो तव्हांजे मथां थोरो आहे हाणे उन्हनि नंढड़नि छा चयो पंहिंजे पीउ खे दुरूद शरीफ़ पढ़ त मां तोखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अगो तो बसी कान से कयो हाणे दुरूद पढ़ो न वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु
वसल्लम अलैका या हबीबल्लाह जमल अबुल असवद जे बारन पांजे पी जी या गुफ्तगू बुधिया तासा जो पी चवे तो तब जो तमाते थोड़ा बराबर पी मां जा थोड़ा पांजे औलाद ते हुंदा पर हिकड़ा एड़ा थोड़ा जेको हो याद तो जारे दबा जमण खा पोत हर हिक औलाद जे मथा पांजे अबे अम्मा जो थोरो हुंदो आ प्रभु जा बचड़ो मां तव्हां खे ॿुधायां वठो अञा तव्हां जी माउ सां बि मां शादी कान कई उन खां बि अॻे मुंहिंजो तव्हां ते थोरो हज़रत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी ॿुधो अथव करायो मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह ॿुधो अथव ओ मीरपुर ख़ास ॾे आ असांजे सिंध जो हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो आहे रुगो आलिम कोन हो पर अल्लाह जो वली बि हुयो चो सुभान अल्लाह ऐं ॼमंदे ई जाम हो छा हुयो बाबा ॼमंदे ई जाम हो जॾहिं मीरनि जी हुकूमत ही खैरपुर रियासत जा मीर टालपुर उन्हनि जे दौर में छो त सांघर जूं जेके हदूं हुन ये खैरपुर सां मुजादा लॻंदे हो पोइ उन खैरपुर ज़िले जे में उन्हनि जी हुकूमत हूंदी मीरनि जी रियासत हुई मीर बरोच टालपुर उन जे वक़्त में हिंदुस्तान में हिकिड़ो हिंदू मज़हब जो माण्हू हो जी मड़ी उहा मड़ी एॾी हुई जो उते वेही मुस्लमाननि जा ईमान ख़राब कंदो हो उते छा कंदो वटि हिकिड़ो वॾो हिकिड़ो प्यालो हो किश्तो हो उहो सुबुह जो उथारींदो हो सॼे मुल्क में चकर ॾींदो हो हर हिक जे घर वञे पोइ माण्हू हुन में विझंदा को चांवर विझे को पटाटा विझे को समोसा विझे को खीर विझे को लस्सी विझे को गिहु विझे को दाल विझे को कहिड़ी को शइ विझे कहिड़ी को सॼो भरे बना ॿियो खणंदो हो मोटी अचे वरी उनखे जंहिंमहिल लाहनि त दाल अलॻि थी वञे चांवर अलॻि थी वञनि खीर अलॻि थी जादू जे ज़ोर ते पोइ मुस्लमान इहे कई मुस्लमाननि ईमान ख़राब करे छॾिया हज़रत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह खे ख़बर पई पाण ऐलान फरमायो जागो था ऐलान फरमायो त बाबा जिहाद जे लाइ तयार थियो वे हलणो बाबा वञा थो इन हिंदूअ सां जिहाद कंदुसि को हलंदो तूं ऐं मूं जहिड़ा सुभान अल्लाह करण वारा त जाम पर जेड़ी मतलब मैदान ते लहे त ख़बर पवे न सही मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बटड़े माण्हू तयार थिया ॿियनि सभिनी चयो त सिर बचाए सवलो कम असां खां वठो ॾुखियो असां खां कम न वठो अब हाओ न पर यार ॻाल्हि ॿुधो जेतिरो इम्तिहान ॾुखियो हूंदो आहे एतिरी सर्टिफिकेट सनद बि एतिरी वॾी मिलंदी आहे हाजी गुलाम नबी थो चए ॿे सभु मंज़िल सवले आ पर इश्क जी मंज़िल भारे आ ॿे सभु मंज़िल सवली आ पर इश्क जी मंज़िल भारी आ सिर ॾेई ॾिस त बहारे आ सिर ॾेई ॾिस त बहारे आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ माण्हू हलिया विया हिन सां वञी मुंहिंजा दा हिकिड़ो जवान बचो आहे हाणे माण्हुनि ॾिठो त हज़रत मखदूम साहब मुड़े कोन थो त मतिलबु छा कयईं जो हुनजी अमर कुराड़ी हुन अमर ॾे विया उनखे चयईं मुंहिंजी अम्मा होॾे जेके मीर तालपुर खैरपुर रियासत वारा आहिनि उन्हनि बि साथ हिंदूअ जो ॾिनो आहे तंहिंजे करे महिरबानी कर तूं हिनखे रोक हे वेंदो त जेकॾहिं शहीद थी वेंदो ते मुंहिंजा दोस्त अमर न्यापो कयो आहे अम्मा वटि आयो आहे अम्मा सां चवे थी मखदूम साहब जी मुंहिंजी अम्मा अवल हक़ पी माउ जो आहे माउ जा हक़ अदा कर उन खां बाद में जिहाद जो हक़ आहे तूं त मुंहिंजो थोरो लाथो आहे कोन को ऐं तूं हलियो आहे जिहाद जे लाइ पंहिंजे अमर खे थो चवे पेरनि ते किरी पियो आहे कदमनि ते ओ मुंहिंजी अम्मा मां केरु थींदो आहियां जो तो जी जल जा हक़ लाहे सघां
अम्मा मां त तुंहिंजो हक़ लाहे नथो सघां अबा अबे अम्मा जेको हक़ लाहिबो हे जवानीअ खे जंहिं महिल पहुचंदो आहे त बाप खे सॾींदो आहे पोड़ो अम्मा खे सॾे पोड़ी अदा सदाई न हूंदा सामण संदा ॾींहड़ा भिटाई साहब लॻियो हो दरिया ते सामने में मौजू पियो हणे कपर पियो केरे या तो अचे भिटू ॾेई खयो वञे भिटाई साहब ॾिसी चवेसि तो दरिया सदाई न हूंदा सामण संदा ॾींहड़ा सियारो बचड़ो इहा जवानी पंहिंजी हेॾे हेॾे न कर अबे अम्मा खे राज़ी कर ऐं अबे अम्मा जी हिकिड़ी दुआ थी त ख़ुदा जो कसम होॾो तो लाइ सत वली दुआ गॾु घुरनि हेॾो अबो अम्मा बचे जे लाइ दुआ हेॾो पीउ मां पंहिंजे बचे जे लाइ दुआ घुरे ऐं अबो अम्मा जेका बचे जे लाइ दुआ घुरंदो उहा दिलि सां दुआ घुरंदो पीर बे शाह साहब जी नथो जवाब पीर पीर उहे जेके माल वारा असुली न असुली त दुआऊं कंदा पर जेके अॼुकल्ह निकिरी पिया आहिनि उहे बि जेकॾहिं सण बे डुकर वारो आहे त उनखे भाकुर पाईंदा ऐं करे वो न फ़कीर जहिड़े मिसकीन वञे हथ अॻ ई खाली साईं खे तो तुझे साईं आ खखरा डेंभू अच्छा साईं जो साथ न ॾियो ये अजीब माहौल पैदा कयो आहे असां खुदा जो कसम रसूलुल्लाह साहबन खे नमाज पढ़ाए खिलो न बाबा समझो रसूलुल्लाह जी ज़ात साहबन खे नमाज पढ़ाए सरकार अॻियां न चले उन खां साहबी नमाज पढ़ण खां पोइ महबूब वरी साहबन में ईअं वेहिजी वेंदा ख़बर ई कान पवंदी त साईं किथे वेठो आहे पुछणो पवंदो त रसूलुल्लाह काथे वेठो आहे हिते पीर अचे त भलियूं रिलियूं न चाचो विछाए त पोइ जेको आहे चंदसि कीअं तूं ख़िदमत ई न कई आहे पर रिली भली विछी पई आहे ख़बर आहे काथां आंदी कई इहा साईं जे गाॾीअ में रखो अरे बाबा मां त वठी आयो आहियां कई ग़रीबनि खां मिसकीननि खां मिड़ई स्टेज ते सिंगारण जे लाइ साईं खे थो मोटाई साईं अहिड़ो पिटींदी सफ़ा कारीगर नाग लॻो पियो असांजो उस्ताद साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो त कारीगर जो इलाज जो कारीगर नांग जो इलाज आहे डंडो विच सिंध में ॾियोसि आओ न बाबा इनखे न चइबो आहे पीर पीर अहिड़ो अथई असल में इहो माण्हुनि मुंहिंजा आहिनि मुंहिंजा दोस्तो नकुली पीरनि पंहिंजो पीर लफ़्ज़ जी माना आहे पोड़ो ज़ईफ़ुल उम्र बुज़ुर्ग माण्हू पोड़ो इहो पीर लफ़्ज़ भलो आहे पीर अहिड़ा हुजे अहिड़ो पीर हुजे तूं हथ जो हथ में ॾेसि न बैयत करे त इहो हथ तुंहिंजो वञे रसूलुल्लाह जे हथ में मिलाए छॾे बहरहाल अॼुकल्ह त बाबा जेकॾहिं वॾो को राशि ऑफिसर आहे पीर साहिब वेठो ई थिए चांहि बि उनजी पीअंदो मानी बि उनजी खाईंदो जेकॾहिं तनवीर अशफाक वई साईं मोहम्मद नवाज़ चवणसि महिरबानी करे असांजी चांहि पी टाइम कोन्हे साईं उबदार तो वटि ॿिए दफ़े ईंदासीं पर यादि रखजा खुदा जो कसम आहे साहबी था चवनि सवाइ कलमे में आहे न ला इलाहा इल्लल्लाह इन सवाइ कलमे जे ला खां सवा असां कॾहिं मुस्तफा खां न ॿुधी गरीब दावत करे त बि आमिना जो लाल हलियो अचे जेकॾहिं मिसकीन दावत करे त बि हलियो अचे अबू बकर दावत करे त बि सरकार हलियो अचे हज़रत उमर करे त बि हलियो अचे जेकॾहिं सुहिणो बिलाल वेहे त बि हलियो अचे अबू हुरैरो अर्ज़ करे त बि नबी सही लबैक चवे इहा ई ॻाल्हि आहे त मुस्तफा जा आशिक मुस्तफा जे लाइ दीवाना हूंदा हुआ त महबूब जी ज़ात बाबरकात बि पंहिंजे आशिकनि खां परे कोन थींदा है या न मुझा दोस्त अजीज मुसलमान भा पी मां जो अदब कर हाजी गुलाम नबी महेसर के सजी सिंध थी सुञाणे बल्कि ॿाहिरे मुल्क वारा भी सुञाणन था अल्लाह जो कसम इनके दुआ भी पंहिंजे अमर ये भेजी चवंदो हो अमर मां सफा अना पढ़ो आदमी तुझो दुआओं हथ में
अमर आओ सफा पढ़ो आदमी पर तुझ दुआऊं अथ में पर तुझ दुआऊं अथ में रब जो निगाहूं अथ में पर तुझ दुआऊं अथ में अमर आओ सफा सफा पढ़ो पर तुझ दुआऊं अथ में अमर आओ सफा पढ़ो पर तुझ दुआऊं अथ में रब जो निगाहूं अथ में पर तुझ दुआऊं अथ में अवां छा चवंदा आहियो त माउ जे कदमनि में जन्नत आहे ईअं न अमर जे कदमनि में जन्नत आहे ऐं बाबे जे कदमनि में छा आहे हदीस पाक बिनी जे लाइ चयो आहे तव्हांजे बाबो ऐं अमर तव्हांजे पीउ माउ जे कदमनि जे हेठों जन्नत आहे सुभान अल्लाह जागो था ओ अबो अम्मा जॾहिं बच्चे खे दुआ कंदो आहे न त उहा दुआ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्श खां मथे हली वेंदी आहे हाणे दुरूद पढ़ त मां ॻाल्हि पूरी कयां छा मसलो आहे कमल घटि कमल वधि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब दिल चाहे वती दुरूद पढ़ते पोयन खो तो पूछा मां पोयन खो तो पूछा मां बि त ॾिसां थो त कहिड़ा था पढ़नि पढ़ो त केर बि कोन थो सभई वात खोलियो मुबारक ज़ुबान मुबारक खोलियो पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अमर जे खिदमत में हजरत मखदूम अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह मुजादा हाजिर थियो अम्मा साईं फरमाए थे बजड़ा दे खबर तू त जिहाद जे लाइ तैयार थियो अग में मां पीउ जो हक़ उहे हक़ सां जा लाहे पोइ भले जिहाद ते वञ मां जे कदमनि ते किरी पियो अचे तो मुंहिंजी जी जलमा मां केर थींदो आहियां जो तुंहिंजो हक़ लाए सघां पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे यादि ॾियारियां थो जे करे तोखे यादि हुजे त पोइ सम्झजांइ त थोरो घणो कुझु न कुझु तुंहिंजी ख़िदमत कई अथमि अम्मा चयो त ॿुधा अमल खे चई अम्मा तूं 7-8 सालनि जी हीअं तूं पंहिंजे बाबे साईं जे घर रहंदी हीअं बाबो साईं तोखे बकरियूं छोड़े ॾींदो हो पोइ झंग मां चारे बोटी ईंदी हीअं इहो सिलसिलो हलंदो रहियो तुंहिंजी उमिरि 8-9 साल हुई हिकिड़े ॾियारे तूं बकरियूं काहे झंगल में वईं ओचितो शाम जे टाइम ते बरसात थी तूफान आयो जो बकरियूं भॼी वयूं अलाए काॾे तूं ख़ौफ़ मां रोंदी रोंदी भॼंदी भॼंदी हिकिड़े खामे में खॾ में किरी पई परेशानी जो आलम हो उन टाइम ते हिकिड़ो घोड़े सवार आयो उनखे निकाब आयल हो तोखे खॾ मां कढी पाण सां गॾु घोड़े ते विहारे तोखे पंहिंजे वालिद जे घर छॾे वियो अम्मा ॻाल्हि यादि थी अम्मा साईं फरमाए थी क़िबला पुट ॻाल्हि मूंखे ईअं यादि आहे ॼण तूं मूंसां गॾु हुई बिल्कुल याद जमा वो खबर थी त केर हो जे न अबा मूंखे खबर काने पाण फरमाए थी पाण फरमाए थो त इहो अब्दुर्रहीम गिरोड़ी जो रूह हुयो अबा थोरो तव्हां वेझा पोइ ते माण्हू वीचारा सीए में बीठा आहिनि वेझा जो मां अबुल असवद वारी ॻाल्हि कयां त पोइ तव्हां हथ कढो वेझा जो हलिया दा उते थी छो सभा ईअं काबू थी वियो आहे नौजवान उथी कोन था सघनि सभु गीसियूं था ॾियनि माशाअल्लाह माशाअल्लाह अॻिते थियो बाबा अॻिते थींदा छो पोइ हमरा वीचारा सीए में बीठा आहिनि सी ॾिसो केॾो आहे अॻिते थियो बाबा सखावत कयो हलंदा छो मां तव्हांजे लाइ वेठो आहियां तव्हां पोइ ते पिया ॾिसो वेझा थींदा छो सभई
शाबाश शाबाश अल्लाह सही तव्हां खे खुश रखे आबाद रखे अबा जेके बीठल है उस अंदर वेही सी लगो पिया यार पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुड़ियो को न पहुतो न मरिए वट सुबह जो टाइम थियो जीअ जो किश्त उथंदो जीअं किश्त उथियो तीअं पंहिंजी जुती लाहे जुतीअ खे चयईं हूअं बि घणी ख़िदमत कई थी पर मुंहिंजे पेर बि पवंदी आहे मुंहिंजे पेरनि जी ख़िदमत तो घणी कई आहे हज़रत मखदूम अब्दुल गिरोड़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए पर अॼु तूं रसूलुल्लाह जे दीन जी ख़िदमत कर इन किश्त खे उथण न ॾिजां बस किश्त उथे ऐं हिन जो पादर ठक थी वञे वो चौपल उथण न ॾेस आखिरकार हो बि समझी वियो हिंदू बाओ त वञ भेणा जा पुट कम ख़राब थी वियो समझी वियो आखिरकार आयसि साईं हाणे जहिड़ो कोन्हे को हे हिसो था विरहायूं था हे हिसो तुंहिंजो हे हिसो मुंहिंजो पाण फरमायो सवाली पौधा कोॾे ज़मीन बि अल्लाह जी याद हिन जे मथां हुकुम बि अल्लाह जो हलंदो निज़ाम बि अल्लाह जो हलंदो दीन बि अल्लाह जो हलंदो मुंहिंजा दोस्त पाण ऐलान फरमायो त हिकिड़ी कोठी ठाहियो छो त चमचा बि त खोड़ उहे वरी तव्हां पाण सम्झो था नेठ तव्हां जे हथनि में आहे इस्लाम ते थोरी आहे दीन ते थोरी आहे इहे त मुलनि ठाहिया मुलनि जे पीउ जो दीन आहे दीन त अल्लाह जो आहे ॿियो अल्लाह जे महबूब जो आहे पर एतिरो सोचींदो कर त जेको दीन तोखे मिले थो उहो कंहिं वटां मिले थो हाणे माझी फ़कीर बि असांखे दीन सेखारे सोचो को रहमान जे पासे को भगवान जे पासे माझी ख़ुदि शैतान जे पासे उहो असांखे दीन सेखारींदो जंहिंखे वुज़ूअ जे तहारत जी ख़बर कान्हे यकीन कयो मां मोहम्मद स्टेज ते वेठो आहियां मुंहिंजो बदीन में जलसो हुजे हिन में टंडे महमद खान जे भरिसां मुंहिंजो जलसो हुजे मीलाद शरीफ़ मां उते वियुसि मूंखे उते तव्हां खां ॾहूं जमायत मूंखे जमायत पई चए साईं हिते कोल्हनि सां गॾु खाईंदो आहे उहो कोल्ही अलाए छा ॿार ईंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे छा खाईंदा आहिनि इहा मुस्लमानी आहे इहो असांखे दीन सेखारींदो असांखे सिंध खपे असांखे दीन खपे भेटाईअ वारो तूं त चवे थो त मां अलाह खे मञाई नथो भेटाई त अलाह खे मञींदो अबा कोन मञींदो भेटाई सां फरमाए थो अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहु राज़िक रब्बुर रहीम सो साराहिया सचो धनी चई हम्द हकीम करे पाण करीम यर जोड़ू जोड़ जहान जो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिटो चयाई अन मौला कव अंत महबूबी इयो उताई पो लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद खे चेथो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदार सरदार सुहे सहाबिन सथ में मंझ मस्जिद मर्यादार पोचारई चना चौधार यर हुया है कादा हो तसे गलायो बेटाई तो फरमाए जे भाई जोगी थिया कजु कलमे जी कार पूरो रहो पंजन सां तू आया टीह मटार
पुत दे धागा धार जॾे राह सुञाणे रब जी बेटा ये गाल अड़ी करे छड़ी अल्लाह के मञे रसूल के मञे चैन यारन के मञे मस्जिद जो जिक्र कई पंज वक्त नमाज जो जिक्र कई मुंजा दोस्त अजीज रमजान जे रोजन जो जिक्र कई बेटा ये अल्लाह के मञे तो तू तो चे त मां अल्लाह के मञाई न हां इहो बि राग इहो सूफी इन के चइबो खुदा कयो खुदा ते जी जात का तौबह कयो अरे हिन पंहिंजे नस्ल ते रहम कयो नस्लन ते रहम कयो कहिड़ो मवाद ॾेई वेंदो हिननि खे बेटा साहब के खबर है मुरंदा कोन फरमाए हर दम कन हर नाम धोन दिहाड़ी धोतिया मन न गड्याऊं मीम सा पूरा कन कलाम हाने बिना मोहम्मद जा मारे कम न ईंदो को बियो बेटा ई इहा ॻाल्हि तो करे तव्हां असां खां चऊं त न नमाज हुजे न रोज़ो हुजे न हज करणो पवे न ज़कात ॾियणी पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो ठटे हो जलसो गुज़िरियल महीने ठटे में वियुसि मुंहिंजे के दोस्तनि दावत कई नालो नथो खणा उते वियुसि उते 4-5 माण्हू वेठा असां अठ खनि ॼणा मोली हुआसीं वेठासीं चाह प्यारी अहवाल इहो साॻियो कयो साईं तव्हां इहा ॻाल्हि था कयो तव्हां इहे ॻाल्हियूं न कयो अलाह ॼाणे अलाह जो बंदो ॼाणे तव्हां किथां थिया आहियो तव्हां उन्हनि खे सज़ा मुक़ररु था कयो मुंहिंजो चाचा चिभिड़ असां सज़ा मुक़ररु कई कान्हे सज़ा अलाह मुक़ररु कई आहे अलाह जे रसूल मुक़ररु कई आहे मुंहिंजो अलाह पाण ॼाणे न जी हा मुंहिंजो भला मुस्लमान पको आहीं जी हा कलमो पढ़ी फासा कलमो पढ़ी कलमे ते एतबार ते हा मां चयो ॾे ख़बर क़ुरान ते एतबार आहे जी आहे मुंहिंजो क़ुरान त चवे थो अख जे बदिरे अख कढोसि हथ जे बदिरे हथ कटियोसि आंगुर जे बदिरे आंगुर कटियोसि नक जे बदिरे नक कटियोसि कन जे बदिरे कन कटियोसि चोरी साबित थिएसि क़ुरान चवे थो त हथ कटियोसि पैर कटियोसि ज़िना साबित थे जे कॾहिं शादीशुदा ज़िना कई थई त इएं सम्झो त नवाब शाह जे ईदगाह में माण्हू गॾु कयो विच ते खॾो लॻायो उते बीहे काज़ी खे हुकुम उते ज़ानी जी सज़ा है सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में हिकिड़ी औरत आई जंहिंजो नालो फातिमा हो उन फातिमा ते चोरी साबित थी सरकार फरमाए हथ कटबो वो माई का वडे घराने जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां वठी तमाम सहाबा गॾु उन्हनि खां चवरायो त साईं महिरबानी कयो सरकार खे चओ त हथ न कटे औरत जो ऐब जागो था पैसा ॾियूं था ॾंड ॾियूं था सरकार फरमाए त अॻियुनि क़ौमुनि ते अज़ाब उहे क़ौमूं तबाह इन जे करे थियूं त वॾो माण्हू गुनाह करे उनखे आज़ाद करे छॾींदा हुआ गरीब गुनाह करे उनखे सज़ा ॾींदा हुआ कसम थी खुदा जो अॼु असां वटि ईअं कोन्हे कातल आज़ाद घुमंदो थो वते ओ मिस्कीन वेचारो अंदर पियो आहे चोर घुमंदा था धाड़े वतन गरीब हिन छा हिन सोपा जूं चोरायूं सरकार साहबन जमल सिफारिश कई नबी करीम जी ज़ात जलाल मची विया पाण फरमा लो कान फातिमत बिन्त मुहम्मद लकता तो ही त कई बे घराने सां ताल्लुक थी रखे पर जे करे मां मुहम्मद जी न्याणी ते चोरी साबित थिया त उनजो हथ कटिया इनखे चइबो आहे इस्लाम इनखे छा चइबो आहे इस्लाम तव्हां मां यकीन कयो अवां हर हिकु सूबो पंहिंजे सूबे में सही नमूने सां शरीयत पाक इस्लाम हिन इंसान ज़ात जो तहफ़्फ़ुज़ कयो आहे कंहिंसां बि बेवाजिबी न आहे इस्लाम में हेॾे ख़्याल कयो ज़िना आहे न ज़िना ॿी शइ में 2 शाहिद खपनि पर ज़ना जे शाहिदीअ में 4 शाहिद खपनि ऐं 4 शाहिद बि उहे बंद कर
छो ये चार शायद छो शरीयत रखा इन जे करे त कैसा ना इंसाफी न थे वरी शाहिदन खे ॾिठो वेंदो आहे ये कूड़ो त कोन्हे हिन जी दुश्मनी ते नथा कोन्हे अमा हर हिकु सूबो न हिकिड़ो हफ़्तो त वॾो आहे हिकु ॾींहुं रुगो ऐलान कर त जिते जेका शइ साबित थींदी शरीयत मुताबिक़ सज़ा ईंदी कंहिंजो हथु कटियो वेंदो कंहिंजी टंग कटी वेंदी को संसार थींदो कंहिंखे कोड़ा लॻंदा ख़ुदा जो कसम हिकु महीने जे अंदरि पाकिस्तान जे चमन न थी वञे त पोइ असांखे पर तू इस्लाम खे समझो ही कोन्हे न ता इस्लाम जेको आ वो तो वट पेश थियो ही न न तो तकलीफ़ कई आ त करे मां इस्लाम सां वञा इस्लाम जो ॻाल्हियूं पुछां इस्लाम जा हुदूद कहिड़ा आहिनि अहकाम कहिड़ा आहिनि इस्लाम कंहिंसां बि नाजाइज़ी थियण न ॾींदो हाणे इन पासे जे मां हलां थो त सुबुह थी वेंदो ॻाल्हि कंदुसि त हाणे मां ॻाल्हि हुनखे पूरी कयां दुआ ख़ैर था कयो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत मखदूम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए बाबा ॻाल्हि ॿुधो चमचन जी ॻाल्हि न मञबी हिसाब पती न थींदा ॿ कोठियूं ठहरायो बिल्कुलु कोठियूं हुजनि उहे कोठियूं बंदि कयो माना ईअं थिए रोशनदान बि हुन में न हुजे जे हिकिड़ी कोठीअ में इन बाए खे हिंदूअ खे अवां दाख़िल कयो ॿी कोठीअ में मां थो वेहां अंदरि पोइ असांजो दरवाज़ो सिरुनि सां बंदि कयो उनमें कंहिं बि क़िस्म जो सोराख़ न हुजे 40 ॾींहं हिते रहंदासीं न असां पूरा थियन अवां दरवाजा सिरूं खोले ॿाहिरि कढिजो जेको जेरो हूंदो उहो हक़ ते हूंदो हिंदूअ चयो साईं मुंहिंजी भेणी असां त 3 ॾींहं बि कोन था हिकु ॾींहुं बि रोज़ो कोन था रखी सघूं असां 40 ॾींहं किथां मानी पाणीअ खां सवाइ रही सघंदासीं हज़रत मखदूम अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त पाणी मानीअ जी परवाह कान्हे मां अल्लाह जो ज़िक्र कंदुसि मूंखे उन ज़िक्र जे बरकत जे सदके ख़ुदा ज़िंदा रखंदो उनजी मड़ी उते ख़त्म करे छॾी अल्लाह जे वली सो मां अर्ज़ इहो पे कयो त जेका पी मां बचन खे दुआ कंदो न उहा बिना लाल होॾो तोखे 7 वलीअ भले दुआ कनि हेॾो पी मां तुंहिंजे हक़ में दुआ ॻाल्हि यादि अथव कहिड़ी अब्दुल असवद अब्दुल असवद अरबी चयो ओ मुंहिंजा पुटड़ो मुंहिंजो तव्हां ते थोरो त आहे ॼमण खां बाद में पर अवां ॼावाई कोन हो अवां जे ॼमण खां अॻु में मुंहिंजो तव्हां जे मथां थोरो आहे उहे बचड़ा वेही रहिया नो बाबा साहिब ॼमण खां बाद त औलाद जे मथां अबे अम्मा जो थोरो आहे अम्मा हुनखे 9 महीना पेट में संभालियो आहे जाओ आहे पी हुन जे लाइ ख़िदमत कई आहे महिनतूं कयूं मज़दूरियूं कयूं ओ जागा कया आहिनि बीमारी जे हालत में कुल्हनि ते खणी करे दवाऊं वठी ॾिनियूं उधारा पैसा बि वठी करे पंहिंजे बच्चनि जी अबो अम्मा ख़िदमत कंदो आहे ओ मुस्लमानो नौजवानो ज़रा सोचो पंहिंजे पीउ माउ जे लाइ कुझु कयो यार दुआऊं खटो जन्नत जा हक़दार हिते बणिजी वञो निमाज़ पढ़ो पंहिंजे अबे अम्मा जे लाइ दुआऊं घुरो पंहिंजे खानदान ॻोठ जे लाइ दुआऊं घुरो पंहिंजे बच्चनि खे को सुठी राह ॾियारियो भलो दुनिया जी तालीम बि ॾियारियो पर दीन बि उन्हनि खे सेखारियो जो यूनिवर्सिटीअ में ॿाहिरनि मुल्क में पहुचन त उन्हनि खे ख़बर पवे उन्हनि खे त हे मुस्लमान मोमिन बुनियादी जेके शयूं हुन इहे बच्चन खे सेखारे अब्दुल असवद खे बच्चन जो त असां ते त थोरो तुंहिंजो आहे पर असां जे ॼमण खां अॻु में तुंहिंजो थोरो असां ते कीअं आहे जी बाबा ॻाल्हि ॿुधो मां वॾो माण्हू शाइर माण्हू अरब में मशहूर मूंखे दिलि में ख़्यालु थियो त मां शादी कयां इंसान जो नफ्स हूंदो आहे त सुठे घराणे मां शादी कजे खूबसूरत हुजे हा या न छो त पीउ मां बच्चे जी शादी कराए उहा बच्चे खे न वणंदी जेका पाण कंदो उहा वणंदसि महीनो बि कोन हलंदसि पोइ या त कोर्ट में पिया छिकबा या माइट पिया छिकबा
जे तो मुझो भी ख्याल अबुल असवद तुझे मुखे भी ख्याल आयो तो मां खूबसूरत औरत सां शादी कया जे मां सोचींदो रहियुसि त किथां शादी कया जे पोइ मुंहिंजे दिलि में इहो सोच वीचार खां पोइ ख्याल आयो पंहिंजे पुटनि खे पुछे त बा मां सोचो त अवां जी अमर जेका मुंहिंजी घरवारी थिए उहा अहिड़ी हथ कया जेका नेक सालिया हुजे नेक सीरत नेक सूरत हुजे जेका मुंहिंजे बच्चनि जी सुठी तरबियत करे शादी थी ना है अञा पुट जाओ ना है बालो जाओ ना है नंढनि मासनि खे लप मिठाई जी बात में नथ त अदल जी ऐं लाड़ो थी आणाया दोलाई अची वेंदा ढोंग ढोंग पे लपंदो छा दुआ जा ॿ टे ॾौकार अरे दुआ कंहिंखो थो वठे हो पाण सॼी ज़िंदगी पिनंदा रहिया ओ पाण ॿियनि जे घोर ते वतन घुमंदा उहो तोखे कहिड़ी दुआ ॾींदो आहे जंहिंजे बि घर में दोहला सदाईं पिनंदे ॾिठो ओ मुसलमानो थोड़ी गैरत धारियो उन दोहलाई खे वठी करे न्याणियुनि शाणनि में अचे विया इहा गैरत नाहे तव्हां असां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तव्हांखे हदीस ॿुधाई न चार सबब आहिनि उन्हनि चइनि सबबनि जे करे निकाह थींदो आहे हज़रत उमर चओ सुभान अल्लाह ओ सुन्नियो चओ सुभान अल्लाह हज़रत उमर जो दौर तलवार हथ में रात जो पोशाक मटाए गश्त कंदो हो मदीने में ॾिसां रैयत छा थी चवे को बुखायल त कोन्हे को उञायल त कोन्हे कंहिंखे तकलीफ़ त मूं मां कोन आई आहे मुंहिंजे बारे में माण्हू छा था चवनि हिते सॼो मुल्क भींग लॻो पिया कंहिंखे फिक्र ई कोन्हे हज़रत उमर घुमंदे हिकिड़े घर खां लॻो हुन में ॿ औरतूं हिकु अमर ॿी न्याणी मां पई चवे पंहिंजे न्याणीअ खे अम्मा जी मुंहिंजी अमर हे जेको खीर पाण खपायूं था हाओ इन खपाइण जे लाइ इन खीर में थोरो पाणी मिलाए उहा न्याणी पई चवे त अम्मा हज़रत अमीरुल मोमिनीन उमर चयो आहे त खीर में पाणी मिलाइण हराम खीर में पानी न मिलाइबो न्याणीअ खे पंहिंजी अमर थी चवे हज़रत उमर पार ॿाहिरां बीठो थो ॿुधे पियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न्याणी पई चवे अम्मा हज़रत अमीर उमर झलियो आहे अम्मा पई चवे मुंहिंजी न्याणी उमर हिन महिल ॾिसे त कोन थो तोखे पाणी मिलाईंदे ॾिसे कोन थो जो सुबुह तोखे सज़ा ईंदी उहा न्याणी पई चवे अम्मा उमर त असांखे कोन थो ॾिसे पर उमर जो रब त ॾिसी रहियो जे करे पानी न मिलाईंदसि हज़रत उमर जे अखियुनि मां लुड़क जारी थी विया सुबुह जो हज़रत अमीर उमर उन जे घर आयो उन जे घर आयो घर अची करे उन अमर साण खे चई अम्मा इन पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो मूंसां कर मुंहिंजो पुटु आसिम बिन अमर उन सां रिश्तो करणो थो आहियां तोखो न्याणीअ जो संग वठण आयो आहियां त मूंखे पंहिंजे बचड़े जे लाइ पंहिंजी न्याणी ॾे मुंहिंजा दोस्त हुन देरि कान कई निकाह थियो आहे उन हज़रत आसिम मां हिकिड़ी न्याणी पैदा थी उन न्याणीअ खे बि हिकु न्याणी पैदा थी उन न्याणीअ मां मुंहिंजा दा वरी ॿिए हंधि जंहिं महिल शादी कई त उन मां हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह पैदा थियो जंहिंजे लाइ मशहूर आहे त इहो उमर सानी आहे उन मुंहिंजा दा एॾो अदल इंसाफ़ क़ाइम कयो उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो हीअं ज़कात खणी हीअं हथनि में मके मदीने में ये ज़कात खणी माण्हू सदके जा पैसा ज़कात जा ये खणी घुमाईंदा आहे को वठण वारो ऐलान कंदा घटनि में ऐलान कंदा को आहे ज़कात वठण वारो आहे को सदको वठण वारो आहे को ख़ैरात वठण वारो सभु चवंदा हा त खपई त असां ॾियूं असांखे ज़रूरत कान्हे माशाअल्लाह असांजी हुकूमत त माशाअल्लाह लॻी पई आहे रोज़ आईए में वारनि वटि वेठा वरी उहे पैसा ॾियनि था वञनि भलाए काॾे असांखे चवंदा तव्हां सभु कर्ज़ी आहियो अलाह जो कसम असां त टको बि न वरितो ओ मुसलमानो सोचो जॾहिं अदल इंसाफ़ मुल्क में खिलण जी ॻाल्हि न आहे
असां जो मुल्क आहे, असां पंहिंजे मुल्क जा मुआफ़िज़ आहियूं। असां पंहिंजे मुल्क में अफ़रा तफ़री पैदा थियण न ॾींदासीं। असांजो मुल्क आहे, हिते सभु को अमन इत्मीनान सां भाईचारे सां रहियो पियो हुजे, भले रहे, पर ॻाल्हि इहा आहे असां मुतालबो हुकूमत खां कंदासीं त अदल इंसाफ़ क़ाइमु कयो, हिन रैयत जे मथां रहम कयो। एॾा रेट वधी विया, एॾा मुंहिंजा महांगाई वधी वई आहे, माण्हू वीचारा ॿिनि मिलनि जी मानी खाइण में कोन था खाई सघनि पिया, बीमार आहे त दवा वठी नथो सघे पियो। मुंहिंजा दोस्त पाणी पीअण जे लाइ कोन्हे को। ओ मुंहिंजा अदा, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए, असांजी हुकूमत खे बि अल्लाह ताला जी ज़ात हिदायत फरमाए त हिन पंहिंजे मुल्क जे मथां रहम फरमाए। असांजे मुल्क में एतिरी त मादनियात आहे, एतिरी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोन चांदी आहे, एतिरा त मुंहिंजा फल फ्रूट आहिनि। हर मौसम असांजे कंहिं बि मुल्क में 4 मौसमूं न आहिनि। असां वटि 4 मौसम। दरिया ॾिसो असांजा कहिड़ा मिठा पाणीअ जा। मुंहिंजा दोस्त अहिड़ो फ्रूट कंहिं मुल्क में कोन्हे। अवां भले ॿाहिरि मुल्क वञो, तव्हांखे फ्रूट पाकिस्तान जो मिलंदो, ॿियनि मुल्कनि मां बि अचे थो, पर तव्हां रुगो पाकिस्तान जो केलो जी सिंध जो ॾिसो हेतिरो आहे। ऐं पाण खे हिते छा थो मिले? अॻ में त पंहिंजे मुल्क ते ख़र्च कजे, इस्लामी थो चवे। तो वटि पैसा आहिनि साहिब जो क़िबला, हेतिरा मूं वटि दीनार आहिनि, पाण फरमायूं पाण ते ख़र्च कर। क़िबला अञा आहिनि, पाण फरमायूं पंहिंजी औलाद ते ख़र्च कर, पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कर। चइजे अञा आहिनि, पाण फर पीउ माउ ते ख़र्च कर। क़िबला अञा आहिनि, पाण फर पंहिंजे खानदान ते ख़र्च कर। क़िबला अञा आहिनि, पाण फरमाईंदा ओड़े पाड़े मिस्किननि ते ख़र्च कर। क़िबला अञा आहिनि, पाण फरमा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जिते वञई ते ख़र्च कर। असां पाण बुख में था मरूं। नवाज़ शरीफ़ साहब ऐलान फरमायो त असांखे बिजली विकिणणी आहे। हिते असां मरूं था पिया, असांखे ॾे कोन थो, न गैस न बिजली, हे विकिणंदो ॿाहिरि मुल्कनि में। या बेइंसाफ़ी न आहे? सोचो सोचो सोचो। अल्लाह सही तव्हां असांजे हाल जे मथां रहम फरमाए। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सरकार फरमायो निकाह थी वियो, निकाह थियण खां बाद में हाणे बच्चो औलाद साहिब औलाद थियो आहे। हाणे अमर पंहिंजे बच्चे खे संभालियो वेठी आहे, ॼमे त मुंहिंजे हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त ॼमण सां हुनखे घुटी विझो। घुटी सम्झो था अलाए छा आहे? ये जेके सुतियूं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात वटि जॾहिं बि ॿार को खणींदा, इमाम हसन हुसैन खणी सरकार खजी चबाड़ी, खजी चबाड़े उनजी रस उनजे वात में ॾिनी। सुभान अल्लाह। हबीब जी ज़ात बाबरकात जी सुन्नत मसनून तरीक़ो आहे त ॿार जे ॼमे उनखे सॼे कन में आज़ान चओ, खब्बे कन में तकबीर चओसि। सरकार फरमाए 7 ॾिहाड़े उनजो अक़ीक़ो कयो। पुटु आ त पुट जे लाइ 2 बकर, घणा बकर? 2 बकर साल जो हुजे। न्याणी या त उनजे लाइ 1 बकर अल्लाह जे राह में सदको कर, कुर्बान कर। उनजो गोश्त जीअं कुर्बानी जो विरहाईंदो आहे ईअं विरहा, पर जेकॾहिं पचाए कंहिंखे खाराई त बि तुंहिंजी मर्ज़ी, पर पैसा न वठिजा। हाणे असां बि कारोबार ठाहियो आहे, शादी कर त बि पैसा। अॻे त भला घोटनि खे पूहो ॾींदा हुआसीं, हाणे बाबा न्याणियुनि जा बि भत था अचनि, पूहो लिखरा। ठीकु आहे, पर पूहो छो थो वठे? तूं वलीमो कर न, रसूलुल्लाह जे सुन्नत ते अमल कर त 100 शहीद जो सवाब मिली वञे। आओ 7 ॾिहाड़े अक़ीक़ो करणो आहे उनजो। असां वरी छठी था कयूं, छठी इस्लाम में कान्हे, अक़ीक़ो आइन सां, काफ वॾो कलम वारो, वरी ये, वरी काफ वॾो कलम वारो, वरी वाव, अक़ीक़ो।
सिखो बाबा सते दिहाड़े उनजो नालो भलो रखो पर जे ॼमण सां रखो त बि शरीयत इजाज़त ॾिनी आहे पर सरकार अले सलातो सलाम जी ज़ात बाबा सुन्नत तरीक़ो इहो आहे त तव्हां सते दिहाड़े उन ॿार जो अकीको कबो उन ॿार खे नाते नालो रखबो सरकार फरमायो आहे त सुहिणा नाला रखो ॿारनि ते नबियनि सगोरनि जा नाला रखो सरकार फरमायो आहे जा अल्लाह जी ज़ात बाबरकात वटि ॿ नाला प्यारा आहिनि हिकिड़ो अल अब्दुल्लाह प्यारो आहे ॿियो अब्दुल रहमान प्यारो आहे सरकार फरमान था 3 नंबर ते भला मां मोहम्मद जो नालो गॾियो सीरत हलबिया वारो इमाम हलबी तो फरमाए त पंहिंजे बच्चन जे मथो नालो रसूलुल्लाह जो जरूर रखो मोहम्मद अली रखो अहमद अली रखो पर सरकार जो नालो जरूर हुजे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह सही फरमाईंदो या मोहम्मद सरकार खे सॾु फरमाईंदो ओ जेके बि महशर जे मैदान वारा हूंदा मोहम्मद नाले वारा शख़्स सभु कठे थींदा अल्लाह सही फरमाईंदो मां त तव्हां खे सॾु कयो ई कोन्हे मां त पंहिंजे महबूब खे सॾु कयो आहे ओए महशर जे मैदान वारा इन नाले मुबारक वारा चवंदा त साईं तो त चयो त ए मोहम्मद वो असांजो नालो बि मोहम्मद हो वो असां तॾहिं तव्हांजे सॾ खे लबैक चई आया आहियूं इमाम हलबी थो लिखे त अल्लाह ताला फरमाईंदो ठीकु आहे जे आया आहियो त सरकार जे इस्म मुबारक जे सदके तव्हां त पुछाणू न वञो जन्नत में हलिया वञो ओ भट्टी जे ॻोठ वारो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां त चओ यार हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिं महबूब जे नाले मुबारक में एॾी बरकत आहे उन जे ज़ात में कहिड़ी बरकत हूंदी सरकार फरमान था सते दिहाड़े नालो भी भलो रखो नंढड़ी या नंढड़ो बचड़ो उन जा वार लाहे सरकार फरमान था तोरियो एक पासे ताराजे में वार रखो बे पासे दो ओतरी चांदी रखो वो अल्लाह जे राह में खैरात कयो पर जे कदे चांदी जेतरा पैसा जेतरी थे ओतरा पैसा भी तवा खुदा जे राह में कुर्बान कयो सदको दई छड्यो सच बुधा सरकार फरमान था सते दिहाड़े नालो भी भलो रखो अकीको भी कयो तोहर भी कयो पान वरी ओ मुंजे दा थींदा पोर खान मन पल्ली दी वठी विदा मनाओ काने पर घट में घट में बलूगत माना बाल गुबार थे बाल थियण खां अग में बार जो तोहर कराइजे उन जो नालो भलो रखजे उन खे तरबियत सुठी ॾिजे मुंहिंजा दोस्त आलम फरमाइन था जीअं ॿार वॾड़ो थे ॻाल्हाइण जहिड़ो जागो था बहितर इहा त मां अमर पंहिंजे ॿार खे खीर पियारे त वुज़ू सां पियारे सुभान अल्लाह वुज़ू सां खीर पियारे ॿार खे ज़िक्र जी लोली उन सां हुजे खीर दे तो बिस्मिल्लाह रहमान रहीम करे दे नालो भलो जमल ॻाल्हाइण जहिड़ो थे तो हुनखे पहिरियां सेखारे ला इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पहिरियां जेतिरो ॻाल्हाए सघे त ला इलाहा इल्लल्लाह खां शुरू करायोसि पोइ वरी हुनखे सेखारियो मुहम्मद रसूलुल्लाह इहे जेके अमल अथव न इहे आहे नंढड़ो अमल पर अल्लाह जो कसम जन्नत में इन्हनि अमल जो एॾो वॾो सवाब आहे जो ॿिए कंहिं अमल जो सवाब कोन्हे इब्ने असाकर हिकिड़ी रिवायत आंदी आहे नबी करीम जी ज़ात बाबरकात ख्वाब में पंहिंजे चाचे हज़रत अमीर हमज़ा ऐं हज़रत जाफर बिन तैयार उन्हनि जा मुलाकात कई निंड में ख्वाब हलंदा आहियो न तव्हां असांजा ख्वाब हिक ॿिए खे ख़बर आहे त छा ॾिसंदा आहियूं पर सरकार जो ख्वाब वहीअ जे मिसल हूंदो हजरत हमजा हजरत जाफर खां सरकार पुछन था चाचा हमजा जी ऐं हजरत हमजे ॾांहुं बि तव्हांखे ॿुधायां अलाह तव्हांखे मदीने शरीफ़ जी हाज़िरी नसीब करे
वञो न मदीने ये महबूब नबी जे दरबार में को कम तव्हां खे पेश करणो आहे ऐं कम जी क़बूलियत कराइणी अथव त हे कम मुंहिंजो थिए दुआ क़बूल थिए त पहिरियां हज़रत अमीर हमज़ा जे बाज़ार ते वञां उते कुल पढ़ी दुआ घुरी हज़रत अमीर हमज़ा खे चइजांइ त मां तुंहिंजे प्यारे महबूब जे दरबार में वञां थो मुंहिंजो ही कम आहे तव्हां सिफारिश कयो त मुंहिंजो कम थिए तूं मवाजा शरीफ़ रसूलुल्लाह जे साम्हूं पोइ पहुचंदे हू अॻई सिफारिश कंदो तुंहिंजो कम अॻई थियो पियो हूंदो ये वॾी बरकत वारी शइ सिखो हाणे सरकार पंहिंजे नबी करीम जी ज़ात जी वॾी मोहबत हूंदी पंहिंजे चाचे सां ऐं पंहिंजो झेड़ो ई चाचे सां मामे सां नाने सां माइटनि सां अरे थोरी थोरी ॻाल्हि विसाईंदासीं बाहि न पर पेट्रोल हारींदासीं भले वधे बुर बुर छेड़ा जंग मचा नाना नानीअ खे न मार ओॾो झेड़ो थो कराए वरी ओॾो सिफारिश थो करे असांजो मुआशरो जे लाइ करो असां बि खामियूं असां में अरे साईं ओ साईं निसार जी अरे हो बजरा दोस्त बिड़ी पिया थी हल मेरी खुदा के तुझे अला इज्जत के यानी के था यार मोहम्मद नवाज मां भी चवा तो ये ठहल मुजी मञीदा कोन अरे मञने न मञ तू उठी हल त सही मां उठी 4 कदम खणी उते पहुतुसि नथा मञन हुननि जी मर्ज़ी आहे पर जेको मां हलियो आहियां अल्लाह पाक उन जो सवाब ज़रूर अरे तू उठी बिन दिलनि खे पाण में ठाहिण जी बिन बाटनि खे बिन बिरादरनि खे बिन दोस्तनि खे बिन माइटनि खे पाण में ठाहिण जी कोशिश कर इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात तुंहिंजी मदद फरमाईंदो तू असांखे नेक नियती करणु खपे पर अल्लाह असांजी मदद करे थो नथो करे पा ईअं असांजूं बिरादरियूं वयूं हलियूं ईअं असांजा झेड़ा थी विया पाण में मिट माइट अज़ीज़ अकार में हिक चुल्ह ते गॾु वेही खाइण वारा ईअं झेड़ा करे तबाह थी ऐं क़ुरान चवे थो त मुस्लमान त पाण में आहिनि ई ॿाहिरि काॾे वई तव्हां असांजी ॿाहिरि जागो था हज़रत अमीर हमज़ा ऐं हज़रत जाफ़र खां सरकार पुछो तव्हां हिन मट छो जन्नत में तव्हां हिन टाइम ते अहिड़ी दुनिया में आहियो जो उहा सची दुनिया आहे मोहम्मद ईसा भट्टी जे ॻोठ वारो हीअ ॻाल्हि बि ॿुधो मुर्दो तव्हां सां ॻाल्हाए न ख्वाब में मुर्दो तव्हां सां ॻाल्हाए का ॻाल्हि चएव त उहा सची हूंदी छो त मुर्दो क़बर वारो कूड़ न ॻाल्हाईंदो इहो त पंहिंजो कमु आहे जंहिं मतिलबु क़ुरान जो कसम आहे हीअं थी क़ुरान जो कसम आहे हीअं थियो अरे मुस्लमान कुझु ख़्याल कर छा छॾियो अथव तव्हां असां मुजादा मुआशरे में अरे मुंहिंजा दोस्त कसम उन जाइ ते खणबो आहे जंहिं जाइ ते ज़रूरत हुजे कंहिं ॻाल्हि खे अहमियत ॾियारिजे थोरी थोरी ॻाल्हि ते कसम न खणबा हज़रत अमीर हमज़ा सरकार फरमाइन था चाचा दे खबर तव्हां सच्ची दुनिया में आयो अवां जन्नत में ॿई ॼणा त हज़रत जाफ़र को चवे साईं मां न ॻाल्हाईंदुसि हाणे चाचो अमीर हमज़ा ॻाल्हाए छो त मूंखां उमिरि में वॾो बचड़ा इहा ॻाल्हि सम्झो तव्हां नंढड़ा आहियो सम्झो वॾा जॾहिं ॻाल्हाइनि त नंढे जो कमु न आहे ॻाल्हाए चुप करे ॿुधो ऐं तव्हांखे 3 दफ़ा चईसि पर तव्हां मुड़ियो वरी बि कोन मूं चयो हथ कढे वॾो ॻाल्हाए नंढा ॿुधनि अॻे ईअं हूंदो कचहरीअ में नंढे खे हक़ ई न हूंदो ॻाल्हाइण छो त हो अञा मेच्योर कोन थियो आहे हुनखे ख़बर अलाए छा थिए हाणे मुसीबत ई आहे को फ़ैसिलो वॾा ॻाल्हाईंदा विच ते छोरो टपो ॾींदो चुप करे असां तुंहिंजा हारी न आहियूं माना सॼे ठहियल कम खे पेट्रोल आहे अॻे माण्हू कस खाई पाण खे कस लॻाए जेको ॻोठ जो वॾो हूंदो हो न सभु को चवंदो आहे तूं वॾो आहे तोखे कस खाइणी आहे अरबीअ में मक़ौलो त सैयदुल क़ौम व खादिमहिम जेको क़ौम जो सरदार हूंदो आहे उहो असुल में क़ौम जो ख़िदमतगार हूंदो आहे क़ौम जो खादिम हूंदो आहे पोइ वॾे खे कस लॻंदी आहे उहो वॾो कस खाई बि ॿधरियूं पाण में ठाहे छॾींदो आहे अब ये रसूलुल्लाह जो सुन्नतूं अथव सिखो हज़रत जाफ़र चयो त मां न ॻाल्हाईंदुसि सरकार ॻाल्हाए सरकार सां चाचो हमज़ो ॻाल्हाए हज़रत हमज़ा खे नबी साईं खे चयो कि भला मां जन्नत में 3 अमल ॾिठा जंहिंजो सवाब सभिनी अमलनि खां आला आहे मथे आहे
पाण फरमायो कड़ा अमल हिन टे ॿुधाया जा दुआ घुरा ॿुधाया दुआ घुरा पक को हाणे दुरूद पढ़ो त मां ॿुधाया सल्लल्लाहु अलैहि या कया अमीर हमजा तो फरमाए साईं जन्नत में पहिरियों अमल ही आ जंहिंजो सवाब सभिनी खां मथे आ वो कहिड़ो आ हज़रत हमजा तो चए साईं वो अमल ला इलाहा ॾाढे बाबा ज़िक्र खे ॾाढा भेरो ॾियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इसो केॾो अलाह जो ज़िक्र आ पर मां ॾिठा थो त ज़िक्र करण लाइ असांजी ज़ुबान नथी मिले हज़रत अमीर हमजा फरमायो त पहिरियों इहो अमल आ जंहिंजो तमामु वॾो जन्नत में सवाब आ सरकार फरमायो ॿियो अमल कहिड़ो आहे जंहिंजो सवाब वॾो आहे जेके भला ॿियो अमल जन्नत में ॾिठो अथम जंहिंजो सवाब सभिनी अमलनि खां घणो आहे उहो पढ़ंदा आहियो न गिला कंदासीं असांखे गिला करण जो एतिरो टाइम आहे असां वटि माशाअल्लाह अणखोटा रात सॼो ॾींहुं निमाज़ ई कोन पढ़ंदासीं रूद जे लाइ ज़िक्र जे लाइ सभु टाइम हज़रत अमीर हमजा तो चवे त ॿियो जेको सवाब ॾिठो मूं जन्नत में जंहिंजो सवाब सभिनी खां घणो आहे उहो मुस्तफा तुंहिंजो दरूद मुबारक आहे हिकिड़ी औरत आई चईसि कि भला मूंखे दीन दुनिया में हिकिड़ी न्याणी उहा न्याणी मुंहिंजी जहान छॾे वई आहे ओ हसन बसरी हेतिरा साल थिया हाणे मां न्याणीअ खे ख्वाब बि न ॾिठो आहे अॼु महिरबानी करे का दुआ घुर को वज़ीफ़ो ॾस त मां न्याणीअ सां मुलाक़ात कयां हज़रत हसन ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाया अम्मा अल्लाह जो ॿुझो आहे क़बर जेका आहे आलम बरज़ख आहे उन विझबो छॾे ॾे जंहिं हाल में आहे चई न साईं मुंहिंजी दिलि थी फाटे मां अंबर आहियां नथी सही सघां पाण तवजो कयो पाण फरमाए चङो अॼु राति इशा जी निमाज़ पढ़जां इशा जी निमाज़ पढ़ण खां पोइ जंहिं महिल सुम्हण खां अॻु में 4 रकातूं नफ़िल